नाज़िन खान वाहण में वेहशी जवाबदार तरफ़ा पंहिंजे वालिद अमर भेण खे क़त्ल करण वारे वाक़े ते इलाइक़े वासी पंहिंजा वीचार हिनरी पढ़िया आहिनि। पेश आहे रियाज़ पारस मल्हा जी हीअ रिपोर्ट। खानान भरिसां ॻोठ आलम गोंदल में मौजूदु आहियां, जिते 3 ॾींहं अॻु जेको आहे सो वहशी जवाबदार संदसि पीउ, संदसि अमड़ ऐं संदसि भेण खे जेको आहे सो कातिन सां क़त्ल करे छॾियो आहे। उन सिलसिले में असां हितां जे ॻोठाणनि खां पुछूं था त जेको आहे सो उन्हनि जो छा चवणु आहे। जीअं त असांजा जेके क़रीब चाचो, मुंहिंजी चाची आहे, मुंहिंजी भाॼाई आहे, उहे बेदर्दीअ सां शहीद कया विया आहिनि। कुझु माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि ऐं जेको मुख्य जवाबदार आहे धणी बख़्श, उहो गिरफ़्तार न थियो आहे। मां बाला ऑफिसरनि खां इहा ई गुज़ारिश कंदुमि त असांखे उहो मुख्य जवाबदार हथु करे ॾियनि, छो त असांजे सॼे ॻोठ में अहिड़ो त उनजो ख़ौफ़ ऐं हिरास छायल आहे जो केर बि ॿाहिरि नथो निकिरी सघे। नंढे मासूम बच्चा उहे डिॼंदा था वठनि त असां कहिड़े नमूने सां ॿाहिरि घुमूं। मां आला ऑफिसरनि खां गुज़ारिश कंदुमि त घटि वधि खां वधि इन जेको इहो अफ़रादी आहे, इहो मुजरिम आहे, धणी बख़्श गोंदल, इन खे केतिरे किरदार ते पहुचराए ऐं असांजी हिन ॻोठ में अमन अमान खे बहाल बणाइनि। साईं ॻोठ आलम खान गुंदल में जेको लिंग कंडारींदड़ वाक़ियो थियो आहे, 3 शख़्सनि खे बेदर्दीअ सां क़त्ल कयो वियो आहे। हिकिड़े बदबख़्त पंहिंजे माउ पीउ ऐं भेण खे छुरियुनि सां क़त्ल कयो आहे। इंतिहाई पूरे इलाइक़े में ॾुख अफ़सोस जी लहर आहे। असां सभु हिते अॼु गॾु थिया आहियूं। अॼु मरहूमिन जो टीजो जी दुआ घुरी वई आहे। मां जमीयत उलमा इस्लाम ऐं ऑल पार्टीज़ अलायंस जे तरफ़ां इहो पुरज़ोर मुतालबो कयां थो, तमामु बाला ऑफिसरनि खां IG सिंध साहब, DIG साहब, असांजा SP साहब, DSP साहब ऐं असांजे खानवान थाणे जा असांजा SHO साहिबान, समूरनि अमलदारनि खां त महिरबानी करे जेको मुख्य जवाबदार आहे उनखे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे ऐं इलाइक़े में जेका ॾुख जी लहर आहे ऐं हिते जेको ख़ासि करे ॻोठ में इंतिहाई ख़ौफ़ आहे, जंहिं ज़ालिम बेदर्दीअ सां पंहिंजे माउ पीउ ऐं भेण खे क़त्ल कयो आहे, ज़ाहिर आहे जेके ॿिया रिश्तेदार आहिनि जेके तॾहिं ते आहिनि या उन्हनि जी हमदर्दी कनि पिया, उहे सभु इंतिहाई ॾुख में वरितल आहिनि ऐं उन्हनि खे सख़्तु ख़तरो आहे जानी माली शहरनि ॾांहुं ईंदे वेंदे। इन जे करे असांजो मुतालबो आहे फौरी तौर ते उन वहशीअ खे गिरफ़्तार करे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। आलम खान गोंदल में जेको क़त्ल जो वाक़ियो थियो आहे, मां त ईअं सम्झां थो त असांजे 2 ज़िलनि में ख़ैरपुर ऐं नौशहरे में ज़माने क़रीब में कोन थियो ऐं उन जो ॾुख ऐं अफ़सोस उन ते तबसरो करण खां मथे आहे। ॾुख ऐं अफ़सोस ते छा तबसरो कजे, जेको अहिड़ो ज़ालिम आहे जो पंहिंजे पीउ खे क़त्ल कयो अथई, माउ खे क़त्ल कयो अथई, भेण खे क़त्ल कयो अथई। हाणे ईअं चइजे त रिश्तनि खे बाहि लॻी वई आहे। रिश्ता हाणे ॼण त रहिया ई न आहिनि। इन में असांजे मोहतरम मौलाना साहब त तमामु बाला अफ़सरनि खां मुतालबो कयो, लेकिन असांजे हद जो बाला अफ़सर बि SHO आहे ऐं नंढो अफ़सर बि SHO आहे ऐं असांजे वास्ते ऐं तालुक़ वारो बि खानोहाण जो SHO आहे। तंहिं करे सभई मुतालबा मां उन खां कयां थो त फिल फौर उन ज़ालिम खे गिरफ़्तार कयो ताकि उनखे केतिरे किरदार ताईं पहुचाइजे जीअं जो पासो उन मक़तूल जे वारिसनि जी का न का हद ताईं छंडो पवे।